नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ में अवां शेयर कंदा तो मोरे में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां 14 खां वधीक इमारतन के गैर कानूनी ॼाणाए सील किया वियो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर अब्दुल हलीम मेमन, डेमोलेशन इंचार्ज शाहिद जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में शहर के मुख़्तलिफ़ हदन ते कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान कमर्शियल तोड़े रिहायशी 14 खां वधीक इमारतन के सील किया वियो आहे। हिकु भेरो ॿीहर इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा मोरे खां त मोरे में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां 14 खां वधीक इमारतन के गैर कानूनी ॼाणाए सील किया वियो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टर अब्दुल हलीम मेमन, डेमोलेशन इंचार्ज शाहिद जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में शहर के मुख़्तलिफ़ हदन ते कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान कमर्शियल तोड़े रिहायशी 14 खां वधीक इमारतन के सील किया वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी मोरो जो रिपोर्टर सादिक ज़रदारी असां सां लाइन ते मौजूद है। जी सादिक, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? बिल्कुल ठीक, मोरो शहर के अंदर बिल्डिंग अथॉरिटी स्टेशन डायरेक्टर अब्दुल हमीद मेमन, डिप्लोमेंट इंचार्ज शाहिद अली जमाली, अरशाद अली सोमरो अगवानी में 14 दुकानों का मत गैर कानूनी बिल्डिंग की कार्रवाई करे सील करे छॾियो आहे। गर्स रोड के आबिद अलमारी जा ये दुकान हनीफ मलक जा बदून जमाली टाउन लगे मेहरान कॉलेज जा खादम जेपर जा 3 दुकान ऐं शाही बाजार मोरो जा जबार मेमन जबार पीर लगो जा 3 दुकान ऐं मोरो जी मेन रोड अला वाली मस्जिद अब्दुल करीम दारी जा 3 दुकान ऐं मोरो जे मुख्तलिफ बंगला साधु बाईपास रोड गुलाम मुस्तफा जेसर जो बंगलो बाईपास मोरो अली गुल निगारी जगह गर्स बाईपास वजीर लाशारी के दुकानों के गुलशन महमूद टाउन गुलकार मशहूरी के बंगलो रियाज जमाली न्यू शेर बॉम्ब लेकिन सादिक अपडेट कर रहे आवाज जी वडी मेहरबानी। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर अब्दुल हलीम मेमन की अगवानी में कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दुकान ऐं रिहायशी इमारतन के सील किया वियो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर अब्दुल हलीम मेमन की अगवानी में कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दुकान ऐं रिहायशी इमारतन के सील किया वियो आहे। नाज़रीन, खबर अवां सां शेयर कंदा सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां कार्रवाई दौरान शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दुकान ऐं रिहायशी इमारतन के सील किया वियो आहे। मोरो खां इहा अहम खबर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर पारां कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दुकान ऐं रिहायशी प्लाटन के घरन के ॿुधायो वञे पियो तहसील किया वियो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी कार्रवाई थी आहे। सिंध बिल्डिंग अथॉरिटी जी डायरेक्टर अब्दुल हलीम मेमन की अगवानी में यह कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दुकान ऐं रिहायशी इमारतन के सील किया वियो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी कार्रवाई थी आहे। 14 खां वधीक इमारतूं सील कयूं वियूं आहिनि। तहवील में